ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। घोटकी भरिसां सफ़दर पेट्रोल पंप वटां 50 वरियनि जे नामालूम शख़्स जो लाश हथ आयो आहे। इतलात ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तालका अस्पताल घोटकी पहुचायो आहे। लाश सफ़दर पंप वटि क़ौमी शाहरा भरिसां सारियुनि जे फसल में पियल हो, जंहिंजी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस मूजिब त मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं बि काज़ी वाह मां लाश हथ आयो हो, जंहिंजी सुञाणप ॻोठ बानो ख़ुश्क वासी अब्दुल हफ़ीज़ मेराणी तौरु थी आहे। अॼु वरी ही ॿियो लाश हथ आयो आहे, जंहिंजी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ा ॿीहर दोहराईंदा हलूं। घोटकी भरिसां सफ़दर पेट्रोल पंप वटां 50 वरियनि जे नामालूम शख़्स जो लाश हथ आयो आहे। इतलात ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए तालका अस्पताल घोटकी पहुचायो आहे। लाश सफ़दर पंप वटि क़ौमी शाहरा भरिसां सारियुनि जे फसल में पियल हो, जंहिंजी सुञाणप नाहे थी सघी। पुलिस मूजिब त मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं बि काज़ी वाह मां लाश हथ आयो, जंहिंजी सुञाणप ॻोठ बानो ख़ुश्क वासी अब्दुल हफ़ीज़ मेराणी तौरु थी आहे। अॼु वरी ही ॿियो लाश हथ आयो आहे, जंहिंजी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी।